तो काफ़ी ॾींहंनि खां पोइ मटियारी जे नंढड़े स्टूडियो तां लाइव आयो आहे। ज़ाहिर आहे रमज़ान जो महीनो, मसरूफ़ियतुनि जो टाइम, पोइ इन लाइ थोरो टाइम लॻो लाइव अचण लाइ। अॼु ॿ मुख्य मसइला मटियारी जा आहिनि। ॿ, हिकिड़ो मुख्य मसइलो डिवाइस माफ़िया, ऐं ॿियो असांजो जेको मसइलो आहे सिविल हॉस्पिटल मटियारी में सहूलियतुनि जो फुक़दान। पर इन ते ॻाल्हाए केरु बि ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। ॿ शयूं इन में आउं एड कंदो हलंदुसि त डिवाइस माफ़िया जो जेको इशू आहे उन ते ज़ाहिर आहे सहाफ़ियुनि खे गेलियो थो वञे त सहाफ़ी कुझु लिखनि नथा, सहाफ़ी कुझु चवनि नथा, सहाफ़ी कुझु एक्शन नथा खणनि। सहाफ़ी छा एक्शन खणनि? सहाफ़ी डंडा खणी छा डिवाइस माफ़िया वारनि खे मथां फाड़ी? हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे दोस्त ॿुधाइनि त छा जंहिंजा बि पैसा कटिजनि था, जंहिंजा बि, उन्हनि मां का हिकिड़ी कंप्लेन कंहिं दोस्त लिखाई आहे त हिकिड़ी कंप्लेन को दोस्त मूंखे ॿुधाए छॾे। औरतूं पंहिंजी ख़ुशीअ सां ज़ाहिरी आहे पैसा कट कराइनि थियूं ऐं उन्हनि खे केरु कुझु चवण वारो वाकई में कोन्हे। सहाफ़ी वधि में वधि लिखी सघनि था, कंहिंजी का कंप्लेन आहे मूं वटि अचनि, ऐं एज सहाफ़ी कोन्हे आहियां, एज सोशल वर्कर आहियां, आउं उहा ख़बर बि हलाईंदुसि, उनजो नालो बि रखंदुसि, सभु शइ रखंदुसि, पर अचनि त सही। मक़सदु इहो आहे कंप्लेन त कनि। हिकिड़ो माण्हू ख़ुशी सां जेको पैसा कटाए रहियो आहे उनखे माण्हू छा कंदो? डिवाइस माफ़िया जो जेके इंटीरियर जा शहर आहिनि, अंदरूनी सिंध चवंदासीं, उन में न आहे, सॼे पाकिस्तान जो इहो हालत आहे। इदारनि जी तव्हांखे ख़बर आहे, सभिनी खे इदारनि जो हाल कहिड़ो आहे। इदारा एक्शन खणण लाइ तयारु कोन्हनि। इन्हनि सभिनी खां को बि जेको आहे अणवाक़िफ़ कोन्हे। पर ॾिसो, हिमत पाण करणी पवंदी। जंहिंजा पैसा कट थियनि था, इहो त तय आहे त अगरि केरु कंहिंसां नाजाइज़ी कंदो त उहो हिन दौर न, हींअर न, पर अॻियां हली हुनजो हिसाब हुनखे ॾियणो आहे। पर ज़ाहिर आहे ख़ौफ़ ख़ुदा हुअं ई माण्हुनि में हींअर ख़तमु थी वियो आहे। डिवाइस माफ़िया खे केरु चवे? एतिरो चई सघूं था त अलाह साईं पुॼी सघे थो। कोई हिकिड़ो दोस्त सहाफ़ी मूं ॾिठो हो सोशल मीडिया ते, त उन लिखियो त भई डिवाइस माफ़िया जे ख़िलाफ़ आवाज़ खणणु माना पादर खाइणु। ऐं मूंखे किथां ख़बर पई त हुन दोस्त पादर बि खाधा। मुंहिंजी कोशिशि हुई त हुन दोस्त खे आउं लाइन ते आणियां ऐं हुन सां कुझु ॻाल्हायूं, पर मूंखे हुनजो नंबर किथां मिली न सघियो। चवण जो मक़सदु इहो आहे त जेसि ताईं जंहिंजा पैसा कट नथा थियनि या जंहिंजा पैसा कटिजनि था, जेसि ताईं उहो न ॻाल्हाईंदो, सहाफ़ी बि कुझु नथो करे सघे। इंतिज़ामिया घोर निंड सुतल आहे, इन में शो शक कोन्हे। हिकिड़ो मामिलो कोन्हे, खोड़ सारा मामला आहिनि, खोड़ सारा, अनेक मसइला आहिनि, अनेक मामला आहिनि जंहिंजो ॻणंदासीं त आङुरनि ते ॻणण जे तरह न, लिस्टूं ठहंदियूं, लिस्टूं। त ज़ाहिर आहे छा करे माण्हू, छा करे छा? इदारा सुता पिया आहिनि, खुदारा। हिननि डिवाइस माफ़िया वारनि खे अपील थो कयां त कुझु ख़्यालु कयो, कुझु ख़ौफ़ जो, ख़ुदा जो ख़ौफ़ करियो। तव्हां कटियो था पैसा, पर घटि में घटि पंहिंजो हक़ कटियो। हैदराबाद में पैसा कटिजनि पिया, ईअं न त नथा कटिजनि, पर उते उन्हनि जी फीस आहे 50 रुपया, 100 रुपया, वधि में वधि 200 रुपया। तव्हां हज़ारनि जा पैसा था कटियो यार, ग़रीब माण्हुनि, मिसकिननि जा पैसा। को शर्म, को हया, को माना का ॻाल्हि माना तव्हांखे माना ख़ुदा जो ख़ौफ़ ई कोन्हे तव्हांखे यार, ख़ुदा जो ख़ौफ़ ई कोन्हे। छा चइजे? वरी हुननि दोस्तनि खे चवां थो त जंहिंजा अधुड़ियुनि जा पैसा, भेणुनि जा नियाणियुनि जा पैसा कटिजनि था, मुंहिंजे प्रोग्राम में मुंहिंजो नंबर बि ॾिनल आहे, पोयां बि नंबर तव्हां ॾिसंदा हूंदो, लिखियो पियो आहे नंबर, हीउ सॼो मुंहिंजो नंबर आहे। तव्हां जेको आहे ॾिसी सघो था, मूंखे ते व्हाट्सअप करे सघो था, मूंखे ते कहिड़े हिसाब सां मैसेज करे सघो था। आउं हलाईंदुसि ख़बर, बल्कि आउं उते पहुचंदुसि। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। मटियारी जी रेंज में जेको बि डिवाइस माफ़िया पैसा कट करे थो, अगरि कंहिं औरतुनि जा पैसा कट थियनि था, मूंखे फ़ोन कनि, ऐं प्रॉमिस आउं हुन ताईं पहुचंदुसि ऐं कंहिं न कंहिं इंतिज़ामिया जे माण्हू खे वठी पहुचंदुसि। इहा बिल्कुलु पूरी आउं कोशिशि कंदुसि। उन खां पोइ अची वञूं था असीं पंहिंजे वकील भाइरनि ते। ज़ाहिर आहे वकील भाइर पंहिंजे हक़नि लाइ त एहतजाज शयुनि में सभिनी ते अचनि था, त छो न थोरो भला पाण मुरादो का पटीशन दाख़िल कनि, का ॿी शइ दाख़िल कनि, कुझु त भला माण्हुनि खे रिलीफ ॾियनि, कुझु त।
हेॾी बार काउंसिल ठही पयूं आहिनि पूरे सिंध में, पूरे पाकिस्तान में, मटियारी में बार काउंसिल ठहियल आहिनि, सुठा सुठा वकील हिते मौजूद आहिनि। त ख़ुदा रा कुझु ग़रीबनि जो ख़्यालु कयो तव्हां बि कुझु कंदव त इन जो अजर अलाह सां तव्हांखे ॾींदो। हाणे अची वञूं था सिविल हॉस्पिटल हैदराबाद ते, सॉरी मटियारी ते। काफ़ी असांजे सीनियर सहाफ़ियुनि जूं तमामु घणियूं लिखणियूं ऐं उहे हमेशह लिखंदा रहंदा आहिनि। अवेद गुल मेमन आहे, रियाज़ चांडियो आहे, तारिक मेमन आहे, मटियारी जा सीनियर सहाफ़ी आहिनि। इहे हमेशह अख़बार हॉस्पिटल में लिखंदा रहंदा आहिनि। हॉस्पिटल जो बि को हाल कोन्हे। डॉक्टर ज़ाहिद साहब अलाए छा पियो करे, उन्हनि खे फ़ोन ते लाइन ते आणींदसि त उहो हर शइ चवंदो बसि सही आहे, बसि सही आहे, बसि सही आहे, हीअ सही आहे, हीअ सही आहे, हू सही आहे। इन करे सोचमि त अॼु जेको बि ॻाल्हाइणो आहे पाण अकेलो ॻाल्हाईंदसि, छाकाणि जो हाल आहे कोन। मुंहिंजी अपील आहे MPA मखदूम फ़खुर ज़मा साहब खे, MNA जमील ज़मा साहब खे, साईं कुझु तव्हां ई नोटिस वठो, तव्हां ई ॾिसो त अवाम जी हालत अस्पताल में कहिड़ी आहे। डॉक्टरनि जी खोट आहे, दवाउनि जी खोट आहे, इवन शुगर जी टेस्ट जी मशीन तक कोन्हे। आख़िर हेतिरो जो फंड अचे थो, आख़िर वञे केॾांहुं? कुझु तव्हां ई सर हेतिरा तव्हांजा माशाल्लाह मटियारी में चाहींदड़ आहिनि। हाजी शहजाद मेमन साहब खे अपील थो कयां, असांजी साईं अमीर अली शाह जामोद साहब खे अपील थो कयां त साईं थोरो अवाम लाइ कुझु सोचो। ज़ाहिर आहे अवाम तव्हांखे वोट ॾिना आहिनि, अवाम तव्हांजे करे मखदूमनि खे वोट ॾिना आहिनि, त ज़रूरु अवाम लाइ तव्हांखे सोचणु खपे। बाक़ी त इंतिज़ामिया जा हाल सफ़ा पूरा लॻा पिया आहिनि, पर जेके मेन मसइला आहिनि, मेन जेके मामला आहिनि, उन्हनि खे त थोरो ॾिसो। ही ॿई मुख्य शू पिया हलनि, डिवाइस माफिया, सिविल हॉस्पिटल मटियारी। ख़ुदा इन मसइलनि ते कुझु न कुझु ॻाल्हायो, को न को तव्हां एक्शन वठो। MPA MNA ज़ाहिर तव्हांजो कमु आहे, अवाम जो बिल्कुलु पंहिंजो कमु आहे। अवाम जो गढ़ करे सघे थी, अवाम जो छा थी करे सघे। साफ़ ई लिखी सघनि था, ॿियो आख़िर करे छा था सघनि। त ख़ुदा तव्हां को नोटिस वठो, इन्हनि खे कुझु ॾिसो। वरी हिकु भेरो वकील भाइरनि खे ॿीहर अर्ज़ु कंदसि, हथ ॿधी अपील कंदसि त भाउ हेतिरियूं बार काउंसिल आहिनि, का हिकिड़ी का ॿ पटिशन तव्हां दाख़िल कयो हुननि जे ख़िलाफ़, त कुझु त भला कुझु त डपु थिए न ॾियो, कुझु त डपु थिए। थियणो कुझु कोन्हे, ऐं हेतिरो ॻाल्हायां पियो, हेतिरो ॾियारी हणां पियो, मथो हणां पियो, थियणो सम्झां थो कुझु कोन्हे। छो जे शऊर आहे कोन। रमज़ान जो महीनो आहे, पर माण्हुनि चुप जो रोज़ो रखी छॾियो आहे। चंद माण्हू आहिनि, चंद साफ़ ई आहिनि जेके ॻाल्हाइनि था, जेके चवनि था, बाक़ी कुल पीरां दा पीरां ख़ैर। ख़ामोशी बस, ख़ामोशी बस, ख़ामोशी बस, ख़ामोशी। सोचे वठो, ग़लति कम खे ग़लति न चवंदड़ उन सां गॾु ई आहे, माना उन्हनि ग़लति कमनि में शामिल आहे। अॼु लाइ एतिरो ई। कोशिशि कंदसि त वरी सुभाणे या परीहं या उन खां पोइ जेको टाइम मिलियो त वरी को अहिड़ो मुख मसइलो या वरी इन्हनि मसइलनि खे असीं वरी हिकु भेरो हाईलाइट कंदासीं। त ख़ुदा रा कुझु अवाम खे बि ॻाल्हायो, अवाम खां अवाम ॻाल्हायो, तव्हां ॻाल्हायो। पैसा जंहिंजा कटिजंदा उहे ॻाल्हायो। मोबाइलनि जो दौरु आहे बाबा, मोबाइलनि जो। ज़ाहिर अधी जेका चलो ॿाहिरि ॻोठाणी जेके आहिनि उन्हनि खे कुझु खबर, को माण्हू त पढ़ियल लिखियल त हूंदो, का अधी त पढ़ियल लिखियल त हूंदी, मोबाइल त हथ में हूंदो। जेको पैसा कट करे ठाहियो वीडियो ते, हुनजो पीउ पैसा नथो कटे सघे। इदारा न कंदो कुझु, इदारा कुझु बि न कंदो, पाण पिया ॻाल्हाईंदासीं जेसि ताईं अवाम पाण को एक्शन न खणे, जेसि ताईं अवाम पाण न ॻाल्हाए, तेसि ताईं इदारा ख़ामोश हूंदा। अलाए छा था कनि इदारा, अलाए छा था कनि। लखें रुपयनि जूं पघारूं था खणो, लखें रुपयनि जे ख़ुदा जा बंदो, लखें रुपयनि जूं पघारूं। कुझु त हलाल कयो, रमज़ान जो महीनो आहे, कुझु त हलाल कयो, कुझु त हलाल कयो। डिवाइस माफिया तव्हांखे बि शर्म अचणु खपे। 100-200 कटियो त ठीकु आहे, भला तव्हांजो हक़ आहे, खणो। त ख़ुदा जा बंदो 1000, 2000, 3000, 5000 कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। इन उमेद सां ख़ुदा हाफ़िज़ चवां थो त मुंहिंजे हिन नंढड़े प्रोग्राम खे शेयर लाज़मी कंदो, मुंहिंजे इन YouTube चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदो, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो। अल्लाह हाफ़िज़।